पोलियो वायरस हिकु अहिड़ो ख़तरनाक मर्ज़ आहे जेको ॿारनि खे सॼी हयातीअ लाइ माज़ूर बणाए छॾे थो। डिघे अरसे खां पोलियो वायरस जे ख़ात्मे ऐं घटिताईअ लाइ आलमी इदारा दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में पाण पतोड़ींदा रहनि था। इन हवाले सां 190 मुल्कनि में कमु कंदड़ गॾियल क़ौमुनि जे ॿारनि वारे फंड्स जे इदारे यूनिसेफ चयो आहे त पाकिस्तान मां पोलियो वायरस जो 2023 जी आख़िर ताईं मुकमल ख़ात्मो थी वेंदो। सरकारी ख़बरूं इदारे APP जी हिकु रिपोर्ट मूजिबि हुन चयो त पाकिस्तान में पोलियो ख़िलाफ़ प्रोग्राम ॿीहर फ़ाल बणिजी वियो आहे ऐं उमेद आहे त वायरस खे फहिलजण खां रोकण लाइ खजंदड़ क़दमनि खां पोइ 2023 जी आख़िर ताईं मुल्क मां इन बीमारी जो मुकमल ख़ात्मो अची वेंदो। यूनिसेफ जे रीजनल डायरेक्टर 3,50,000 खां मथे हेल्थ वर्कर्स जी कोशिशुनि खे साराहींदे चयो त पाकिस्तान मां पोलियो जे ख़ात्मे लाइ मौजूदु सभु वसीला इस्तेमाल करे रहिया आहियूं। पोलियो वायरस जो मुल्क मां ख़ात्मो आलमी इदारे ऐं पोलियो मुहिम ख़िलाफ़ झेड़ींदड़ वर्करनि जी कामयाबी समेत मुल्क जी अवाम लाइ वॾी ख़ुशकिस्मती आहे।